अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊँ आहियां तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, कंहिं बि मुल्क जी मुआशियात ते मुल्क जे अंदरूनी तोड़े बैरूनी जेके मामलात हूंदा आहिनि उहे तमामु घणा असरअंदाज़ हूंदा आहिनि। ॻाल्हि कयूं पाकिस्तान जी त पाकिस्तान में गुज़िरियल केतिरे अरसे खां दहशतगर्दी जो जेको अंसर रहियो, वरी उन खां पोइ पॉलिटिकल जेका सूरत हाल आहे ऐं गॾोगॾु हींअर जेका अमेरिका जो जेको रवैयो आहे पाकिस्तान सां, उनजी अगरि ॻाल्हि कयूं त पाकिस्तान जी जेका मुआशियात आहे, जेका मुआशी सूरत हाल आहे, उन ते तमामु घणो असरअंदाज़ थी रहिया आहिनि। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कयूं था। असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, प्रोफेसर आहिनि इकनॉमिक्स डिपार्टमेंट जा, ऐं उन सां गॾु नुज़रत पठान साहिबा गॾु आहिनि। नुज़रत पठान साहिबा जेका MPA बि रही चुकियूं आहिनि ऐं तमामु घणी सियासत में एक्टिव रोल आहे। तव्हां ॿिन्ही जी तमामु घणी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। ॻाल्हि कयूं पिया त मुल्क जी जेका मुआशी सूरत हाल आहे उहा कीअं पई हले, त कीअं था ॾिसो भला हींअर मुल्क जी जेका इकोनॉमिक सूरत हाल आहे उन ते जेके सियासी सूरत हाल आहे उनजो तमामु वॾो इम्पैक्ट नज़र अचे पियो। कंहिं अरसे खां वठी मुल्क जी जेका स्टॉक एक्सचेंज आहे उहा कंहिं मुल्क में इन्वेस्टमेंट जो जेको आहे सो हिकिड़ो इंडिकेटर हूंदी आहे, उहा डाउन आहे, लाॻीतो माना तमामु घणो इन्वेस्टर्स जा पैसा ॿुॾी चुका आहिनि। मुसलसल लाथ बि अचे, मुसलसल लाथ आहे, उहा रिकवर न पई थिए ठीक तरीक़े सां। इन्वेस्टर्स पुल आउट करे विया आहिनि, अञा कनि पिया। ट्रेड में डेफिसिट पियो अचे, कर्ज़नि जी सूरत हाल असांजी वधीक सूरत हाल वञे पई। इन सॼी सूरत हाल जो मां सम्झां थो त जेका आहे पॉलिटिकल सिचुएशन आहे पाकिस्तान जी, उहा उन ते असरअंदाज़ थी रही आहे। कुझु शयूं जेके अचीव करण जी दावा थिए पई उहे अञा ताईं, मिसाल तौर ते 2018 में लोड शेडिंग ख़तमु थी वेंदी, इलेक्शन खां अॻु अञा ताईं उहा नज़र न पई अचे। इहे सभु इंडिकेटर मिलाए जुलाए करे हिकिड़ी ॾाढी ग्लूमी पिक्चर ठाहिनि पिया। सो उनजो असांजी जेका सियासी वायुमंडल आहे, मां चवंदुसि उन सां तमामु वॾो गहरो तालुक़ु आहे। इन करे मां सम्झां थो त सियासी वायुमंडल शायदि तब्दील थिए, इलेक्शन खां पोइ वरी इकोनॉमिक कॉन्फिडेंस बहाल थिए ऐं पोइ शायदि इकोनॉमिक सूरत हाल बहितर थिए। 2017 जा जेके अंग खरनि उन मुताबिक़ पाकिस्तान जेको हिन वक़्तु 42 नंबर ते आहे ग़ालिबन वर्ल्ड लेवल ते इकोनॉमी जे हवाले सां। त छा पिया सम्झो त ईंदड़ जेको जहिड़े तरीक़े सां हीअ असांजो हालात आहिनि मुल्क जा, छा पाकिस्तान जी इकोनॉमी वधंदी या इन खां वधीक डाउन थींदी? ॾिसो, इनखे एनालाइज़ करण लाइ मां थोरो साउथ एशियन इकोनॉमी जो हिकिड़ो व्यू तव्हांखे ॾियणु चाहींदुसि। दुनिया में हिन वक़्तु जेके रीजन्स आहिनि, रीजन्स जी इकोनॉमिक एनालिसिस थींदी आहे ऐं गुज़िरियल 2-3 सालनि खां वठी साउथ एशिया रीजन जेका आहे उहा इकोनॉमिक ग्रोथ में, डेवलपमेंट में तमामु हाई लेवल ते सम्झी वञे पई। इहा 2017 जे आख़िरी क्वार्टर में रिपोर्ट्स जेका अचनि पियूं त इंडिया में ग्रोथ रेट कंटेंट थियण जे करे सूरत हाल थोरी गंभीर थी आहे। सुवाल इहो आहे साउथ एशिया में जेको इहो ग्रोथ जो पेंडुलम तेज़ थी वियो आहे, इन जो रीज़न कहिड़ो आहे, इन में कहिड़ा कहिड़ा मुल्क आहिनि जेके पार्टिसिपेट कनि पिया ऐं पाकिस्तान किथे थो बीहे पियो। हाणे उन में हिन वक़्तु ताईं जेका सूरत हाल आहे उहा सूरत हाल आहे हिंदुस्तान जी इकोनॉमी जी, जेका सभिनी इंडिकेटर्स में इन्वेस्टमेंट जो, मिसाल तौर ते फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट जेका आहे UNCTAD उनजी हर साल रिपोर्ट जारी कंदी आहे। उहा 2017 वारी जेका रिपोर्ट आहे उन में साउथ एशिया में, बल्कि साउथ एशिया में त नंबर पहिरें ते हुई इंडिया, जेका आहे सा FDI जी डेस्टिनेशन, जंहिंमें फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट जेके ॿाहिरनि मुल्कनि जूं कंपनियूं ऐं मुल्क जेके इन्वेस्टमेंट कंदा आहिनि। पर जेके दुनिया में वॾियूं इन्वेस्टमेंट जे लाइ डेस्टिनेशन्स हुयूं उन्हनि मां बि काफ़ी सुठनि नंबरनि ते आहे, पर पाकिस्तान उन में तमामु हेठि नंबरनि ते हुयो। ऐं पाकिस्तान में जेका इहा CPEC जी इन्वेस्टमेंट अचे पई उनजो हिकिड़ो टेको मिलियो आहे, न त उहो सॼो असांजी जेका सूरत हाल हुई ख़राबु हुई। पर मां सम्झां थो त बावजूदि इन जे जेको पाकिस्तान जो इकोनॉमिक पोटेंशियल आहे उहो तमामु हाई आहे। इन इकोनॉमिक पोटेंशियल खे रियलाइज़ करण जो तमामु वॾो जेको मेजर फैक्टर आहे उहो पॉलिटिकल इन्वायरमेंट आहे। जेसि ताईं पॉलिटिकल इन्वायरमेंट असांजो बहितर न थींदो, इन खे रियलाइज़ करणु ॾाढो मुश्किल हूंदो। पाकिस्तानी इकोनॉमी बहितर रवैयनि ते वञी सघे थी जेकॾहिं पॉलिटिकल सिचुएशन बहितर थिए। मैडम, तव्हां ॿुधायो तव्हां छा था सम्झो जेका हिन वक़्तु जेका असांजी पॉलिटिकल सिचुएशन बीठी आहे, जेको मंज़रनामो जुड़े पियो, उनजो केॾो असरु थियो आहे असांजी इकोनॉमी ते? जीअं चांडिया साहब ॻाल्हि कई त सियासी अगरि इस्तेकाम आहे त उन मुल्क जी मैशियत ॿुधाईंदी आहे त माण्हू सुखिया हूंदा आहिनि, सताबा हूंदा आहिनि ऐं पंहिंजी पसंदीदा शइ वठण जे मामले में आज़ादु हूंदा आहिनि। पर बदकिस्मती इहा आहे त केतिरनि ई सालनि खां वठी
पाकिस्तान जी का पॉलिटिकल सिचुएशन आहे उहा बजाए का मज़बूत थियण जे डाउन थी थींदी वई आहे। उन जी वजह साज़िशूं बि थी सघनि थियूं, इंटरनेशनल लेवल जी साज़िश जेका हले पई। असां नो डाउट असांखे भुट्टो साहिबु असांखे एटमी ताक़त त करे वियो, पर उन खां पोइ जेको पाकिस्तान उन एटमी ताक़त जी क़ीमत जेका चुकाई आहे उहा तमामु ॻरी क़ीमत चुकाई आहे। उन जी वजह इहा थी आहे त का बि हिते हिन मुल्क में को पॉलिटिकल इंस्टीट्यूशन खे हलण ई न ॾिनो वियो आहे, ऐं जे हलाइण जी कोशिशि बि कई अथनि त उनखे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ पॉलिटिकल इंस्टीट्यूशन्स हलाइनि पिया। स्टिल अञा बि 4 साल तूं हुकूमत कर, 5 साल तूं हुकूमत कर, उहे माण्हू असांजे मूं जेको फ़लसफ़े में पढ़ियो आहे त उन में इहो आहे त जेके हुकमरान हुजनि उहे बिज़नेस मैन न हुजणु खपनि। सही, उन जो तालुक़ न हुजे, उन बिज़नेस सां तालुक़ न हुजणु खपे। असां वटि जेको आहे बरक्स आहे, असांजे वटि बरक्स आहे। असां वटि बरक्स हुजण जे करे छा थियो आहे त हू पंहिंजे इंट्रस्ट में था हलनि। हिन वक़्तु जॾहिं परवेज़ मुशर्रफ जी गवर्नमेंट हुई या पंहिंजो अरबाब रहीम जी गवर्नमेंट हुई त उन वक़्तु जो नंढो आबादगार थोरो सुखियो सताबो थियो, पर हाणे पोज़ीशन छा त मिल ऑनर्स ई हुकुमरान आहिनि, त हू चाहिनि था त इकानमी तौर ते जेको आबादगार सिंध जो आहे या पंहिंजो पूरे पाकिस्तान जो आबादगार जेको गन्नो या पोख करे थो उनखे एतिरो कमज़ोर कजे जो उन्हनि सां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ई असां का डील करे सघूं। उन जे नतीजे में इहो थिए थो त मिल ऑनर इंडस्ट्री उहा जेके आहिनि उहे वधीक मज़बूत थी रही आहे, मालिक पाण मज़बूत थी रहियो आहे, मज़दूर हारी ऐं जेको आहे नंढो आबादगार उहो ग़रीब थी रहियो आहे। सो इहा सिचुएशन आहे। अच्छा रफ़ीक साहब, हे जेको डॉलर जी क़ीमत में वधे पई, जेका ऐं डॉलर जी क़ीमत वधण सां गॾो गॾु ताज़ो जेको आहे मुसलसल तेल जी क़ीमतनि में बि जेका वाधि थी वई आहे, इहा सॼी सूरत हाल जेका आहे इन सां जेको आहे महांगाई में बि इज़ाफ़ो थियो आहे, त इन सां बि असांजी मुआशी जेका सूरत हाल आहे उहा डैमेज थिए पई। इन खे कीअं था ॾिसो? हाणे हीअं आहे त डॉलर जी जेका क़ीमत आहे उहा असांखे जेको एक्सचेंज रेट रिजीम आहे पाकिस्तान जो उनखे अंडरस्टैंड करिणो पवंदो। असां 3 क़िस्मनि जा एक्सचेंज रेट रिजीम्स आहिनि, उनमें हिकिड़ो फिक्स्ड आहे ऐं हिकिड़ो फ्लोटिंग हूंदो आहे, ऐं ॿियो जेको आहे सो असां हाणे उन ते मार्केट बेस ते आहियूं। मार्केट बेस जो मतिलबु आहे जीअं असांजे रुपी जी डिमांड वधंदी आहे त असांजी रुपी जी क़ीमत वधंदी आहे, जेकॾहिं असां वटि डॉलर जी जेका क़ीमत आहे उहा असांजे मुक़ाबले में वधी वेंदी आहे जेकॾहिं असांजी डिमांड किरंदी आहे। रुपए जी जेका डिमांड आहे उहा इंटरनेशनल मार्केट में इन करे वधंदी आहे छो त जॾहिं तव्हां जूं शयूं एक्सपोर्ट थी रहियूं हूंदियूं आहिनि, एक्सपोर्ट तव्हां कंदव त वर्ल्ड इकोनॉमी में तव्हांखे पे करण लाइ माण्हू तव्हांजो रुपी जी क़ीमत वधंदी, जंहिंजे करे डॉलर ऐं तव्हां सां पैरिटी थींदी। इहो हिकिड़ो इंडिकेटर आहे त असांजी जेका एक्सपोर्ट्स आहिनि उहे वीक आहिनि। हाणे एक्सपोर्ट असांजूं वीक आहिनि, उन जा 2 हिकिड़ा रीज़न आहिनि। माना हिकिड़ो रीज़न इहो आहे त असांजे इम्पोर्ट जो वॉल्यूम वधी वियो आहे, ठीकु आहे, जेको 2017 में तमामु एक्सपोर्ट करणु खपे असां उहे शयूं इंपोर्ट था कयूं। हाणे इम्पोर्ट में वरी 2 शयूं आहिनि। इम्पोर्ट में छा थिए थो, असां वटि इम्पोर्ट में हिकिड़ो त कंज़्यूमर आइटम्स जेके आहिनि उन्हनि जो बिल आहे, ॿियो बिल आहे असां वटि मशीनरी इम्पोर्ट थी रही आहे जेका सीपेक जी इन्वेस्टमेंट जेका अचे पई उनजे करे जेका मशीनरी इम्पोर्ट थी आहे उन बिल कंट्रीब्यूट कयो आहे। उहो बिल जो कंट्रीब्यूट थियो आहे इहो असांजी फ्यूचर जेका इन्वेस्टमेंट आहे उन जे हवाले सां आहे। उहो अॼु जेको असां ते ॿार हूंदो असां सुभाणे उनखे मतिलबु असांजी बहितर इकोनॉमिक सेक्टर में उहो थींदी। त हाणे इहो जेको असांजे डॉलर जो आहे उन सां रुपए सां रवैयो आहे इहो बहितर थी सघे थो जेकॾहिं पॉलिसीज़ अचनि, छो त हीउ जेको दौरु आहे इलेक्शन ताईं जेको मूंखे नज़र अचे थो पियो त इन ताईं असांजी जेके पॉलिसीज़ जो फुक़दान हूंदो, पॉलिटिकल जेका सॼी डिस्टर्बेंस हूंदी, इन करे रुपयो गेन न कंदो। असांजो एक्सपोर्ट्स पॉलिसी जे फुक़दान इहो स्टेटस को बरक़रार रहंदो, अञा मुमकिन आहे त क़ीमत किरे, छो त जेका सूरत हाल नज़र अचे पई उन में काफ़ी हद ताईं इहो लॻे थो त अञा हिकिड़ो झटको लॻे। काफ़ी हींअर ताईं स्टेट बैंक ऐं ॿिया जेके आहिनि से एक्सपोर्टर्स कोशिश में आहिनि, पर पोइ बि मुमकिन आहे त हिकिड़ो झटको अञा ॿियो बि लॻे। अच्छा मैडम, इहो ॿुधायो, तव्हां सिंध असेंबली जा मेंबर बि रहिया आहियो, हिन वक़्तु जेका मुआशी सूरत हाल आहे असांजी पाकिस्तान में, या ख़ासि करे अगरि सिंध जी ॻाल्हि कयूं त का मुआशी पॉलिसी आहे या उन ते को इम्प्लीमेंट थींदे नज़र अचे थो? मुआशी पॉलिसी उन्हनि जे लाइ आहे जेके हुकुमरान आहिनि। आम माण्हू जे लाइ मुआशी पॉलिसी पंहिंजो बजट जे इजलास में नज़र ईंदी आहे या डिस्कशन में असांखे नज़र ईंदी आहे, हूअं न आहे। इन करे कोन्हे जो तव्हांजी जेके तरक़ियाती फंड आहिनि
उहो जॾहिं साल जो आख़िर थी वेंदो हलियो आहे त उते ई ख़बर पवंदी आहे लैप्स थी विया हलिया। तव्हां जे ॾिसो न, जेसि ताईं तव्हां डेवलपमेंट न कराईंदा, पंहिंजा रस्ता न ठाराईंदा, बिल्डिंग्स कोन ठाराईंदा, पुलूं न ठाराईंदा, त माण्हू खे किथां माशी रोज़गारु मिलंदो। हींअर हालत इहा आहे त जेको ग्रेजुएशन आहे उहो पटेवालो आहे, ॿार इंजीनियरिंग डॉक्टरी पास करे वेठा आहिनि, CV खयों खयों फिरंदा वतन, NGO सेक्टर्स हिननि बंदि करे छॾिया आहिनि, उते जेका बेरोज़गारी थी आहे, जो आख़िरी सहारो हो उहो बि हिननि बंदि करे छॾियो आहे। ॿियो त जेको हिननि जा जेके पंहिंजा पुट भाइटिया भाणेजा उहे जेके फ़ाइदो पिया वठनि गवर्नमेंट में, आम माण्हू जो पुटु त कोन पियो वठे। आम माण्हू जो पुटु त उहो ई वीचारो पटेवालो, उहो ई वीचारो हिकिड़ी डिपार्टमेंट सिंध गवर्नमेंट जी आहे, तंहिंमें हिकिड़ो छोकिरो सिपाही आहे, 22 सालनि खां वठी सिपाही आहे, उहो मास्टर्स डबल मास्टर लॻो पियो आहे। प्रमोशन्स कोन थियूं थियनि, तरक़ी कोन थी थिए, छो त हुकुमरान खे हिकिड़ो हूंदो आहे न फ़िक्र हूंदी आहे पंहिंजी क़ौम जी, और फ़िक्र न आहे। फ़िक्र हुजे हा न, हाणे ॾिसो बिल्डिंगूं ठाराए छॾियूं, NGO जे थ्रू हिकिड़ी दिलि जी वार्ड ठाराए छॾियूं, ठारायो खे NGO, क्रेडिट पाण पिया खणूं, सही ठीकु आहे, पर वरी बि ओवरऑल आहे त आवाम जो भलो न, आवाम जो भलो कंहिं कयो, उन ॿिए NGO जे सोचियो त भई उनखे भलो करणु खपे। गवर्नमेंट जा हाणे त चीफ जस्टिस चई छॾियो आहे त बाबा इस्पतालनि में वञो, कंहिंखे दवा न मिले असांखे लिखो। हाणे अदलिया पई लहे हेठि मैदान में, जेको कमु असां निमाइंदनि खे करणु खपे, असांजी जेके ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि, जेके पॉलिटिकल ऑर्गनाइज़ेशन्स असांखे कमु करणु खपे, हाणे उहो कमु अदलिया पई करे, उहो माना ॿियनि जे ज़िम्मे थी वियो आहे। इहो ई कारण आहे जो असांजो जेका मैशियत आहे उहा जेका डंडा असां खाधासीं, किसान रैली जेका असां कढीसीं, उहा टीचर मारूं पियूं खाइनि, माना रत मथां फाड़ायूं पंहिंजो पाण खे, रवा पंहिंजा रस्तनि ते लारायूं, उनखां पोइ तव्हां असांखे कंफर्म कंदा, उनखां पोइ तव्हां मिलूं खोलींदा जॾहिं असांखे कुट पइजी वञे थी, उनखां पोइ तव्हां माना त मारूं ॾेई, उहो सिंधी में कहिड़ो पहाको हूंदो आहे चांडो साहिबु, त वरी बि छा आहे पंहिंजो हूंदो मोचड़ा हणी वरी बि छां में विहारींदो। हाणे हिननि त उहा पॉलिसी अख़्तियार करे छॾी आहे, पहिरीं पादर हणो, पोइ अचे बाबा मथे ते हथु फेरियूं था, पोइ नासिर शाह जहिड़ो को मिनिस्टर ईंदो, बाबा असांखे अफ़सोस थियो आहे, असीं मज़म्मत था कयूं, नियाणियुनि जी खे असां ज़लील कयोसीं। बाक़ी हाणे मैशियत जेका आहे असां हाणे रवां दवा आहे, हाणे वॾी तरक़ी थी वई आहे, वॾो मुल्क जेको आहे सो हाई फाई लेवल ते सिंध सूबो वञे पियो, सिंध सूबो ही हाई फाई ते वञे पियो। अॼु बि सियारे में तव्हां ॿेराड़ी जे इलाइक़े में वञो, ॿारनि खे स्वेटरनि ताईं कोन्हनि, पहिरियों घणा सिंध जा ॿार पिया घुमंदा वतन, छो माना इकानमी तौर ते असीं किथे वञी पहुता आहियूं जो हिकिड़ी माउ पंहिंजे ॿार जे लाइ स्वेटर नथी वठी सघे। ऐं हिकिड़े UC जे हिकिड़े हॉस्पिटल में वयसि, उते ॿारु ॼमियो आहे, माई जो ॿारु ॼमियो आहे, त उन वरी पंहिंजे रए में ॿार खे वेड़ियो, उन वटि कपिड़ा न हुजनि जो ॿार खे। तमामु घणी ॾुखाईंदड़ सूरत हाल आहे हिन वक़्तु पाकिस्तान जे, ख़ासि तौर ते सिंध जी हालत। ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे वधायूं था अॻियां, पर पहिरीं ब्रेक वठी वठूं। नाज़रीन, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में मुल्की मुआशी सूरत हाल ते जेका ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। मैडम, तव्हां ॻाल्हि पे कई त तमामु घणी बहस सूरत हाल आहे असांजे सिंध सूबे जी, ख़ासि तौर ते अगरि ॻाल्हि कयूं त पाकिस्तान में बि सवाइ चंद शहर छॾे जेके वॾा वॾा आहिनि, उनखां पोइ सॼे पाकिस्तान जी सूरत हाल ते अगरि नज़र विझूं त इहा ई गुरबत आहे, इहा ई मुआशी बहरान आहे। तव्हां ॻाल्हि पिया कयो, कराची जी ॻाल्हि पिया कयो, कराची डिफेंस जी ॻाल्हि पिया कयो, बसि इहो डिफेंस आहे एतिरो जेको नज़र अचे थो। पर जेके तव्हां कराची जे हिन पासे वेंदा, जिते जेको पुराणो कराची आहे, तव्हां लियारी वेंदा, कराची जा ॻोठ आहिनि, या कराची जा ॻोठ आहिनि, या सिंध जे कराची गुलिस्तान जोर खां मलीर साइड जे तव्हां वेंदा, या तव्हां लियारी साइड ते वेंदा, अॼु बि उहो ई माण्हू जेको मूं 86 में ॾिठो हो, उनजी पोज़ीशन, उनजो घर गटर जे मथां ठहियो पियो आहे, अॼु बि उहो ई माण्हू ईअं आहिनि सफ़ा। असल में पॉलिसी ठाहिण वारा जेके माण्हू आहिनि उहे संजीदा कोन्हनि। जे ॾींहुं संजीदा थिया क़ौम सां, उन ॾींहुं सिंध जी तक़दीर तब्दील थींदी, छो त सिंध अमीर आहे, सिंध सूबो वाहिद आहे जेको सॼे पाकिस्तान खे हलाए थो। 75% जेका आहे सा पाकिस्तान जी इकानमी सिंध जे रिसोर्सिस सां थी वञी उते वञी बीहे, पर असीं आहियूं कोन सचा। डॉक्टर साहब, जीअं मैडम चयो त 70 खां अबो% जेको आहे सिंध जेको मईशियत में किरदारु अदा करे थी, पर उन बावजूद बि असांखे कर्ज़ु वठण जी ज़रूरत छो थी महसूसु थिए? ॾिसो, कर्ज़ु
ॿिनि सबबनि करे वठंदा आहियूं। हिकिड़ा कर्ज़ आहिनि जेके असांजी जेको ट्रेड डेफिसिट आहे उनजे लाइ असां बैलेंस ऑफ पेमेंट दुरुस्त करण लाइ उनखे IMF जो खातो आहे उहो। ॿिया कर्ज़ आहिनि असांजी जेका डेवलपमेंट आहे उन ते ख़र्चु कंदा आहियूं। हाणे डेवलपमेंट ते जेके ग़रीब मुल्क आहिनि उहे कर्ज़ वठंदा आहिनि। इन में का अहिड़ी ॻाल्हि कान्हे का जेका पाकिस्तान पियो करे ॿिया मुल्क न पिया कनि। हिंदुस्तान करे थो, अफ्रीका जा सभु मुल्क कनि था। ॿी जंग अज़ीम खां पोइ यूरोप जे सभिनी मुल्कनि कर्ज़ खयां, इवन जर्मननि कर्ज़ खयो ऐं उहो कर्ज़ वापसि बि न कयो, उहो कर्ज़ माफ़ु करायूं, वापसि बि कोन कयूं। ऐं 2005 में जेके हाईली इंडेप्टेड पुअर कंट्रीज़ हुया 25, उन्हनि में उहे मेजॉरिटी में उहे अफ्रीका जा मुल्क आहे जेके 1960 धारे आज़ादु थी ऐं सोशलिज़म जे ख़्वाबनि सां आया त भई उन खां पोइ खीर नदियूं वहंदियूं। 2005 धारे उहे वरी हाईली इंडेप्टेड पुअर कंट्रीज़ में हुआ। हाणे सुवालु इहो आहे त कर्ज़ जेको वरितो वञे थो उन जो असां थिए छा थो? उहो जॾहिं सोशल इंफ्रास्ट्रक्चर जे लाइ या सोशल इंडाउमेंट जे लाइ एजुकेशन हेल्थ ते वठी ऐं उन ते ख़र्च थिए थो एफिशिएंटली, त पोइ उनजो जेको आउटकम आहे, जेको नतीजो आहे, उहो ईंदड़ अरसे में इकोनॉमी में निकिरे थो, हिकिड़ी एफिशिएंट इकोनॉमी थिए थी। पर प्रॉब्लम इहो आहे त हिते इहो हिकिड़ो वॾो क्वेश्चन आहे जेको उनजो ख़र्चु आहे उन्हनि प्रोजेक्ट्स जो, उहो केतिरो आउटकम ॾियण वारो आहे, जेको ओपन हिकिड़ो क्वेश्चन आहे। जेको कर्ज़ खणूं पिया उहो यूज़ किथे पियो थिए, उनजो मतिलबु फ़ाइदो छा थींदो? उनजो फ़ाइदो तॾहिं पवंदो जॾहिं उहो मिसाल LBOD जो हेॾो सारो कर्ज़ खयो वियो, पर LBOD जो जेको फ़ाइदो आहे उहो जेको एस्टिमेट कयो वियो उहो न थियो। हिकिड़ो मशहूरु किताबु आहे जेको पुराणो आहे, उनजी ॿियो आयो आहे कन्फेशन्स ऑफ एन इकोनॉमिक हिटमैन। उन में हुन लिखियो त असांखे कीअं वर्ल्ड बैंक ऐं जेके अहिड़ा इदारा हुया कीअं हायर कयूं, असांखे चयूं त कर्ज़ ॾियणो आहे हिकिड़े मुल्क खे, उनजी प्रोजेक्शन ॾियो। त असां चई त इंडोनेशिया ऐं पंहिंजो निकारागुआ ऐं कुझु मुल्कनि मिसाल आहे, उहो मशहूरु किताबु आहे, काफ़ी पुराणो आहे। त उन्हनि में असांखे इहो चयो वियो त हिन जी जेका प्रोजेक्शन आहे, ग्रोथ आहे इन इंडस्ट्री जी पावर हाउस लाइ कंहिंजे लाइ, चई उहा असुल में थिए पई 3% अराउंड, चई असां उन 17% जे अराउंड ॾिनी, चई असां फिगर्स जी फजिंग कई हुई जीअं लोन सेल थियनि। इहो इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स जो पुराणो हिकिड़ो धंधो बि रहियो आहे। पर इन जो मतिलबु इहो बि न आहे त जेके कर्ज़ पाकिस्तान वठे थो, हाणे पाकिस्तान वटि कर्ज़नि जी मैनेजमेंट जेका आहे उहा बहितर करणी पवंदी। पर थिए ईंदो त हीअ जेका गवर्नमेंट रही आहे, हिन गवर्नमेंट वधीक कर्ज़नि में इज़ाफ़ो कयो आहे, घटिया न आहिनि। जॾहिं इनखे घटाइण जो हिकिड़ो मैकेनिज़म हुजे, हिकिड़ो मुशर्रफ जे दौर में हिकिड़ो हुयो फाइनेंशियल डेट लाइबिलिटी हिकिड़ो रेगुलेशन हुई, जंहिंमें इहो तय कयो वियो त जेका GDP आहे उनजे 60% खां मथे कॾहिं बि कर्ज़ु नथो वञी सघे पाकिस्तान जो, पर तंहिं हूंदे बि इहो मथे हलियो थो वञे ऐं उनजी इम्प्लीकेशन कान्हे का। अच्छा, CPEC जो जेको इम्पैक्ट आहे कीअं था ॾिसो? ॾिसो, CPEC जो इम्पैक्ट जेको आहे, मां ज़ाती तौर ते सम्झां थो त उनजो इम्पैक्ट पवंदो, पर उन मां फ़ाइदो असांजो माण्हू केतिरो वठंदो, उन में इफ्स ऐं बट्स आहिनि। इफ्स ऐं बट्स उहे आहिनि त CPEC जेका $46 अरब जी इनिशियल इन्वेस्टमेंट थी आहे, इहा इन्वेस्टमेंट आहे इंफ्रास्ट्रक्चर जे मद में। जॾहिं 46 अरब जी इन्वेस्टमेंट थिए थी सिर्फ़ु इंफ्रास्ट्रक्चर में, त असांजा जेके चीनी पाड़ेसरी मुल्क आहिनि या अंदरूनी जेको आहे ऐं ॿियो जेको फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टर आहे, उहे सभई इन्वेस्टमेंट में ईंदा, बशर्ते के ॿियूं शयूं बि उन दुरुस्त हुजनि, पॉलिटिकल ऐं जेके हालतूं सही हुजनि। पर उन मां असां छो त आहियूं लेबर इंटेंसिव मुल्क, असां को कैपिटल इंटेंसिव मुल्क न आहियूं, असां फ़ाइदो तॾहिं वठी सघूं था जॾहिं असां वटि ट्रेंड लेबर हुजे। हाणे हिते सुवालु अचे थो त छा असांजूं यूनिवर्सिटियूं, असांजा तालीम इदारा टेक्निकली साउंड क़िस्म जा ग्रेजुएट पैदा कनि थियूं या न? उहे सूबा, उहे शहर, उहे जेके आहिनि से एरियाज़ जिते बि ग्रेजुएट हूंदा, इंजीनियर सुठा हूंदा, मैनेजर सुठा हूंदा, सुठी क्वालिटी जा ग्रेजुएट हूंदा, उहो हुन मां फ़ाइदो वठंदा। न त वरी उहो ई थींदो त वरी ॿाहिरां खां माण्हू ईंदा, उहे ई अची जेके आहिनि इन खे अवेल कंदा, असांजा माण्हू जेके उहे जेके ख़ाली मज़दूरियूं कंदा, उहे मज़दूरी में बि घिड़ी न सघंदा, छो त टेक्निकल मज़दूरी, नॉलेज बेस्ड इकोनॉमी आहे जेका इन्वेस्टमेंट ईंदी। ऐं चाइनीज़ जेका इंडस्ट्री आहे उहा हींअर तव्हां ॾिठो हूंदो त दुनिया में ॿिए नंबर ते जेके वॾा इन्वेस्टर आहिनि, फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट, उहे चाइनीज़ आहिनि। ऐं चाइनीज़ माना पाकिस्तान चाइनीज़ लाइ हिकिड़ी बेस्ट डेस्टिनेशन आहे। ऐं चाइनीज़ जेकॾहिं अचनि हिते इन्वेस्ट कनि, इन्वेस्टमेंट्स खणी ईंदा, त पोइ असांजो जॾहिं मज़दूर हिन लाइ तयारु ई न हूंदो, असांजो मज़दूर जॾहिं हुन में पार्टिसिपेट न करे सघंदो टेक्निकलिटीज़ में,
त पोइ इहो ई हूंदो त असां जुलूस वुलूस कढी सघूं था, बाक़ी ॿियो कुझु करे ॿियो कुझु कोन करे। टेक्निकल तालीम ते टेक्निकल तालीम, इवन मैनेजमेंट जी तालीम असांजी क्वालिटी तमामु पुअर आहे। सही। सिंध जूं जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि, कराची खां वठी कश्मीर ताईं जिते बि जेका बि यूनिवर्सिटी आहे, उन्हनि जी माना सभु न तॾहिं बि 70% जेके पब्लिक सेक्टर इदारा आहिनि उन्हनि जी क्वालिटी ॾाढी पुअर आहे। इहा क्वालिटी उहा न आहे जंहिंमें असांजो ग्रेजुएट खपी सघे इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन वटि। इनखे बहितर करणु नाओ और नेवर वारी ॻाल्हि आहे। ठीकु। मैडम हीअं ताज़ो जेको ताज़ो कोन चइबो, काफ़ी अरसे खां जेको क्लेश हले पियो नवाज़ शरीफ़ ऐं अदलिया जे विच में, वरी सॼो जेको सिनेरियो आहे इन में बि जेको मैशियत ते वॾो असरु पियो पए, इनखे कीअं था ॾिसो? जीअं चांडे साहिबु चयो त टेक्निकली माण्हू साउंड कोन आहिनि सिंध जा माण्हू, त असांखे सियासी तौर ते बि हाणे असांजो नौजवान साउंड कोन पियो थिए। सही। असां वटि व्हाट्सएप ऐं हीअ अची वियो आहे, असां वटि तालीम ख़तमु थी वई आहे, असां वटि हिकिड़ी सोच हूंदी। असां कॾहिं कंहिं दौर में मार्क्सिज़म पढ़ंदा हुआसीं, कॾहिं मौज़ितिन पढ़ंदा हुआसीं, लेलन पढ़ंदा हुआसीं। असांखे पंहिंजी तख़लीक़ ज़हन ते फ़ख़्रु हूंदो हो। सिंध जो नौजवान ओवरऑल पाकिस्तान जो बि हूंदो, पर सिंध जो नौजवान उन सॼे सिनारियो मां निकिरी वियो आहे। हाणे हुन वटि इनकलाबी शेरनि जो को बि हाणे हुन वटि आई कोन्हे हुन वटि। पर अदालत जेको नवाज़ शरीफ़ सां कयो आहे, या नवाज़ शरीफ़ पाकिस्तान जी अवाम सां जेको कयो आहे, उहो इहो रिज़ल्ट अचणी हुई। पर असां वटि को बि पॉलिटिकल पार्टी तयारु कोन्हे। त सुभाणे हा सभु चवनि था इलेक्शन लाइ तयारु थियो, इलेक्शन लाइ तयारु थियो, इलेक्शन लाइ तयारु त थियूं, पर वरी जे माण्हू उन्हनि करप्ट माण्हुनि खे वोट ॾियणु शुरू कनि, वरी उन्हनि चोरनि माण्हुनि खे वोट ॾियणु शुरू कनि, त पोइ अदालत जो फ़ैसिलो त हिकिड़े पासे थी वियो। तव्हां चकवाल में ॾिठो, सही, चकवाल में छा थियो? माण्हुनि अदालत जे फ़ैसिले खे थुॾे छॾियो। ठीकु आहे, त माना ज़हनी तौर ते माण्हुनि वटि व्हाट्सएप ऐं फेसबुक मां निकिरनि ई कोन था जो हू सोचीनि त नवाज़ शरीफ़ जे हुजण जे करे असां ते इकानमी तौर ते केॾो बोझ वधी वियो, अचण वारो जेको ॿारु पैदा थींदो उहो केतिरा हज़ार जो कर्ज़ी हूंदो। त हाणे सुवालु इहो थो पैदा थिए न, हीउ जेको मामिलो थियो नवाज़ शरीफ़ वारो अदालतुनि जो क्राइसिस हो, जेको क्राइसिस हलियो, उन खां पोइ मतिलबु जेके असांजा फॉरेन डोनर आहे उहे भॼी विया। भॼी हिन करे विया त जॾहिं ॾिठो त ॾिसो न ॿाहिरां मुल्क केतिरा बि हुजनि, पर करप्शन जे मामले में हू बिल्कुलु ई कंहिंसां कंप्रोमाइज़ करण लाइ हाणे असां त ठपो लॻी वियो जॾहिं मुल्क जो वज़ीर आज़म बि अगरि करप्शन जे केस में लोड़े पियो त पोइ कीअं मतिलबु सभु चोर आहिनि। इहो को असां केस न आहे, इन ते आइसलैंड जो ऐं ज़िद करे बीह रहिया त मुंहिंजे क्यों निकाला, अदालत कूड़ी आहे या वज़ीर आज़म असांजो भले वियो, कीअं वियो वज़ीर आज़म? मतिलबु इन सॼी सूरत हाल में अगरि पाण मुआशी सूरत जी ॻाल्हि पिया कयूं जिते, त इहो सभु शयूं केतिरो मतिलबु कनि थियूं, मतिलबु असरु केतिरो थो थिए हिन जो? उनजो तमामु घणो इम्पैक्ट आहे। ऐं जेको हीउ इलेक्शन वारो साल आहे, इहो हूअं ई थोरो टर्बुलेंट साल थींदो आहे डेमोक्रेसीज़ में, पर असां वटि थोरो वधीक थींदो आहे। सही। छो त इन्वेस्टर जो जेको, ऐं पाकिस्तान में ॾिसो मसइलो आहे त डेवलपमेंट जो हाणे जेको सरमायाकाराना डेवलपमेंट जो मॉडल आहे उहो इहो आहे त दुनिया में जेके मुल्क आहिनि, लेबर इंटेंसिव मुल्क आहिनि, ग़रीब मुल्क आहिनि, उहे कंड्यूसिव हालतूं ठाहिनि था त जीअं कैपिटलिस्ट जो इहो आहे 2005 में माना इंग्लैंड जूं तमामु घणियूं कंपनियूं उन्हनि अची इंडिया में पंहिंजा जेके इंफॉर्मेशन सेंटर खोलिया ऐं उन्हनि वरी इन्वेस्टमेंट कई, जंहिं ते इंग्लैंड जे माण्हुनि दावो कयो त असांजो जॉब्स खणी था वञनि पिया। कंपनियुनि चयो त ॻाल्हि इहा आहे त असांजो कमु आहे प्रॉफिट मेकिंग, असांजी एफिशिएंसी उन ते ॿधल आहे। असां को हिते कोन अंग्रेज़नि खे ॾियूं उनखे ॾियूं, असांखे 33% कास्ट एफिशिएंट आहे, इंडिया असां इंडिया वेंदासीं। ईअं चिली गुज़िरियल साल दुनिया जो तमामु घणे में घणो जेको नंबर आहे उहो सियाहनि जो अट्रैक्ट कयो आहे। सही। ऐं उन मां हुननि जी इकोनॉमी बूम करे पई। थाईलैंड जी इकोनॉमी माना हिन वक़्तु हिकिड़ो अहिड़ो मॉडल आहे जंहिंमें का बि जेके ब्रांडेड कंपनियूं आहिनि न वॾियूं, उहो वॾियुनि कंपनियुनि जे ज़रिए हुननि न कई आहे, लोकल कंपनी। ईरान जो मिसाल वठी छॾियो न, ईरान सां सॼी दुनिया को बिज़नेस कोन पई करे, पर हुननि पंहिंजी सियाहत खे, पंहिंजी ज़ियारतुनि खे उन्हनि खे इन लेवल ते वठी आया आहिनि उन्हनि खे, जो अॼु ईरान अमेरिका जहिड़े सुपर पावर सां मुक़ाबिलो करण लाइ तयारु थी विया। छो त उते जो हुकुमरान, हुते जो जेको पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे पंहिंजी क़ौम सां कनेक्ट आहिनि। कनेक्ट हुजण जे करे असांजी पॉलिटिकल पार्टीज़ जो इहो आहे त मुंहिंजी हुकूमत आहे तव्हां वाह वाह आहियां, मुंहिंजी हुकूमत न आहे ॿिए जी हुकूमत भले चङो कमु कंदो हुजे पर उहो सुठो न आहे। पहिरीं त इहो आहे त
ही जेको असांखे इकॉनॉमी तौर ते नुक़सानु ॾिनो आहे ख़ासि करे सिंध गवर्नमेंट जे अंदरि जेको ही तव्हांजो छो त मुंहिंजी फैमिली मुंहिंजो सावराणा जेके आहिनि उन जा बि कमनि बमनि जा इहे आहिनि उहे चवंदा असां खां त मिडिल मैन त हिकु 120 रुपए में वठी हलियो वियो कमंद सही हाणे असांजी कणिक जो सीज़न बि वियो हलियो असांजो त इकॉनॉमी तौर ते उहो जेको आबादगार आहे उहो त वीचारो फ़क़ीर थी वियो हलियो न चवण जो मक़सदु इहो आहे त जेका पॉलिसी आहे असांजे मुल्क जी पॉलिसी आहे उहा अहिड़ी आहे जो असांखे अॻियां वधण बदिरां पुठिते बेक पिया थियूं बिल्कुलु असां इहे साॻुणी कमंद वारी सूरत हाल ॾिठी त उन में बि ईअं थियो आख़िर में जेको आहे तव्हांजी ॻाल्हि वांगुरु त लठूं बि खाधियूं सभु कुझु थियो ऐं थियो उहो ई जेको हुकूमत चाहियो पई ऐं अहिड़े तरीक़े सां लखें एकड़ जेको कमंद माण्हुनि जो ख़राबु बि थियो हज़ारें एकड़ जेको आहे अञा ताईं माण्हू लोड़ीनि पिया त अगरि जे इहा ई मुआशी सूरत हाल बहितर हुजे हा या पॉलिसी हुजे हा त इहो साॻुणो जेको भले कमाईंदा आहिनि घटि रेट में हुजे हा पर कणिक बि जेको पहुची सघे तव्हां कमेंट कयो चंड साहिब त अमेरिका अगरि आईंदा इमदाद ॾियणु बंदि करे थी छॾे पाकिस्तान खे जीअं अस्करी इमदाद जी ॻाल्हि ॿेली त उहा बि बैन थी वई त केतिरा वॾा नुक़सान थी सघंदा ईंदड़ जेका गवर्नमेंट आहे उनखे थोरी ॾुखियाई थींदी बैलेंस ऑफ पेमेंट मैनेज करण में इवेंचुअली पाकिस्तान गवर्नमेंट छो त इहो सॼो उहो चंक आहे जेको असांजी डिफेंस ज़रूरतुनि लाइ असां ॿाहिरां इन मतिलबु आहे त जेतिरा $1 मिलियन जी इमदाद बंदि थिए थी अमेरिका मां ओतिरा $1 मिलियन जो असांखे या त ज़र मुबादला वधीक पंहिंजो करिणो पवंदो पैदा करिणो पवंदो या असांजे जेको आहिनि उन्हनि ते फ़र्क़ु पवंदो हाणे इहो डिपेंड करे त ॿिए हंधा बजट ट्रांसफर करिणो पवंदो थोरो छो त फॉरेन एक्सचेंज वारे उन ते असांजे पोर्टफोलियो ते फ़र्क़ु पवंदो पर पाकिस्तान लाइ हिकिड़ी सुठी ख़बर इहा आहे इवेंचुअली पाकिस्तान हिकिड़े अहिड़े इकोनॉमिक रस्ते ते हलंदो जंहिं ते गुज़िरियल 30 सालनि खां वठी एटलीस्ट ज़ियाउल जे दौर खां वठी अॼु ताईं असां उहो रस्तो न वरितो असां अमेरिकन जेका सियासत हुई अमेरिकन जेका सियासी एजेंडा हुई उन एजेंडा खे हलाइण लाइ असां के बि जेके ट्रेड जा रस्ता हुआ उहे न वरिता जंहिंजे करे असांजी इकोनॉमी अॼु एॾी वीक आहे पर देरि आहे दुरुस्त आहे मां सम्झां थो त मतिलबु अगरि इहो आहे त पोइ में को बहितरी नज़र अचे बहितरी थी वेंदी ऐं दुनिया में इकोनॉमी अमेरिकी इकोनॉमी जेका आहे सा हूअं असांजी GDP जो को वॾो हिसो कोन थी फॉर्मुलेट करे पर छो त फॉरेन एक्सचेंज जो हिसो आहे उन करे उहो माना छो त उहो असां नथा पिया करे सघूं असांखे वरी बि जेके छो त असां अहिड़े हिकिड़े मुल्क में रहूं था जंहिंमें डिफेंस ज़रूरतूं आहिनि उन्हनि खे मतिलबु कर्टेल करणु शायदि मुमकिन न हुजे गवर्नमेंट लाइ पर उनजो फ़र्क़ु पवंदो त पोइ मामला त ख़राबु थी सघनि था पर साईं जी ॻाल्हि आहे त अगरि इहो क़दम हीअं हिन वक़्तु खयों वियो आहे त थी सघे थो त बहितरी जी हिकिड़ी गवर्नमेंट जेका नेक्स्ट गवर्नमेंट ईंदी उनखे थोरियूं ॾुखायूं शायदि ॿ जेके आहिनि बजटूं उहे थोरी ॾुखियूं उन्हनि जूं थिए ॾुखियाई थिए पर इवेंचुअली दे कैन गो थ्रू ठीकु आहे चंड साहिबु ब्रेक वठी वठूं त पोइ वरी ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे तव्हां वधायूं था नाज़रीन वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम मंज़र पस मंज़र में मुल्की माशी सूरत हाल जे हवाले सां ॻाल्हि ॿोल जारी आहे चंडू साहिबु तव्हां ॿुधायो पिए त जेको ही अमेरिका पारां जेका इमदाद बंदि थी आहे उहो हिकिड़े तरफ़ बहितर साइन बि आहे हिकिड़ो पॉज़िटिव साइन आहे त हाणे मुल्क जेको आहे पाण इन शइ ते जेको आहे इनखे अचीव करण जे लाइ स्ट्रगल कंदो पर उन खां अलावा अगरि जे सिर्फ़ु इहा इमदाद जेका असगरी इमदाद हुई उहा थी अमेरिका खां अलावा जेका इमदाद असांखे मिले थी या जेके फॉरेन जेके असां वटि डोनर्स आहिनि जेकर उहे बि बाइकाट करे था वञनि या उहे बि कंहिं अॻियां हली को अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो कनि था त पोइ असां वटि कहिड़ा टूल्स आहिनि जेके असीं इस्तेमालु कंदासीं ॾिसो डेवलपमेंट जे हवाले सां जेका इमदाद असांखे मिली पई उहा हिकिड़ी इमदाद गवर्नमेंट जे थ्रू आई पई जेके गवर्नमेंट टू गवर्नमेंट हुई जेका बायलैटरल क़िस्म जी ॿी हुई जेका NGO जे थ्रू नंढा कयो पिए मां सम्झां थो त NGO जे थ्रू जेका डेवलपमेंट जो पोर्शन उहो वापसि छो त जेका पाकिस्तान में स्क्रूटनी थी NGOs जी उनजे करे काफ़ी वापसि वही हली काफ़ी NGOs बंदि बि थियूं उनजो डेवलपमेंट ते इम्पैक्ट ज़रूरु पवंदो सही पर जेकॾहिं गवर्नमेंट वधीक सुठी गवर्नेंस सां जेका ईंदड़ गवर्नमेंट आहे उहा करे हाणे हिन वक़्तु असीं जेके
डेवलपमेंट इंडिकेटर फॉलो कयूं पिया उहे आहिनि SDGs सस्टेनेबल डेवलपमेंट ठीकु। गोल्स जेके 17 आहिनि बेसिकली पर उन जा सब उहो goals गोल तमामु कॾहिं घणा। अञा ताईं पाकिस्तान कंहिं बि उन ते कोन हिन पूरो रही। वक़्तु पाक ॾिसो जेको हिकिड़ो थियो आहे शवाब उस्ते साहब जेको कोर्ट खे मूव करायो आहे पाणी वारो जेको मसइलो आहे उहो हिकिड़ो गोल आहे SDG जो जंहिं ते एतिरी इन्वेस्टमेंट थी आहे ऐं शायदि अॻियां बि एतिरी इन्वेस्टमेंट थिए सॼी ज़रूरत इहा आहे त 2 मेजर सेक्टर जेके आहिनि हेल्थ ऐं एजुकेशन उन्हनि खे 100% कवरेज जेकॾहिं ॾेई थी वञे ऐं इंफ्रास्ट्रक्चर ॾियनि था ऐं कंडूसिव इन्वायरमेंट कनि था पिया त असांजूं हालात बहितर थी सघनि था पिया। सही उन लाइ पॉलिटिकल विल खपे जेका मौजूदा पॉलिटिकल पार्टीज़ जो सेटअप आहे उन में मतिलबु काफ़ी शयूं पॉज़िटिव आहिनि मिसाल तौर ते हैदराबाद इंफ्रास्ट्रक्चर आई मस्ट एप्रिशिएट त उहो काफ़ी बहितर थियो आहे पर ॿाहिराड़ी जेका सूरत हाल आहे उहा बहितर कोन बहितर न आहियो। त इन सॼे खे इन्हनि खे बैलेंस करिणो पवंदो हिकिड़ी बैलेंस डेवलपमेंट जी अप्रोच खणी ईंदा त पोइ उनजो असरु यकीन। मैडम जीअं साईं ॻाल्हि कई त जेको असांजो जेको पॉलिटिकल विल आहे उनखे जेको आहे एक्सेस करण जी ज़रूरत आहे उनखे जेको आहे एम्पावर करण जी ज़रूरत आहे। तव्हां जेका मौजूदा गवर्नमेंट जी ॻाल्हि था कयूं इन में इन गवर्नमेंट में अहिड़ी विल ॾिसो था त छा असां पंहिंजा इहे गोल्स जेके अचीव करे सघूं जेकर इहा शइ हुजे हा त हिननि खे 10 साल मिलिया आहिनि पूरा 10 साल में पहिरियां 5 साल त हिननि सोचियो पियो त असीं सालनि खां वठी असांखे हुकूमत कोन मिली आहे त असीं ठाहे कीअं वठूं पंहिंजो पाण खे। पहिरीं इकानमी तौर ते हिननि पाण खे मज़बूत कयो सभु MNA MPA सभु ख़ुशि थी विया हलिया पोइ हिननि डेवलपमेंट्स प्रोजेक्ट्स खे खयो पोइ ठेकेदारी पोइ वरी नौकिरियूं हुननि विकिणियूं इहे सभु शयूं पंहिंजी जॻह ते वरी जे हीअ बाद जा 5 साल मिलिया त बाद जे 5 साल में सोचूं त वॾा ह्यूज क़िस्म जा प्रोजेक्ट्स वठी अचूं छो त ॿिए पासे नवाज़ शरीफ़ इहो प्रोजेक्ट हणे पियो वॾी हाई अगरि तव्हां प्रोजेक्ट खणी था अचो त उते करप्शन जा ऐं कमीशन जा चांसिस वधीक था मिलनि त हे ई खणी आया सही सिधियूं पुलूं भंजराए उन्हनि ते ग्रीन लाइन ठाहिण जी कोई आहे जेका इहा अधु में रहिजी वेंदी हली। असुलु ॻाल्हि इहा आहे त तव्हां मूं पहिरें ॾींहुं इहा शइ तव्हांखे ॿुधाई आहे पहिरें ई सवाल ते त विल खे छा हुजणु खपे विल ई हुजणु खपे जॾहिं तव्हांखे ओथ खणूं था असां असेंबली जे अंदरि उन वक़्तु ई असांखे पंहिंजी क़ौम सां पंहिंजी मुल्क सां पंहिंजे सूबे सां ऐं पंहिंजे सूबे जे चाहे उहो अनपढ़ियल माण्हू हुजे मुंहिंजो सियासी माण्हू हुजे या न हुजे उन सां कनेक्ट थी वञा सही उहो कनेक्शन हिननि जो ख़तमु थी वियो कहिड़े दौर में कनेक्शन ईंदो गुज़िरियल अगरि 2 ॾहाकनि जी 3 ॾहाकनि जी ॻाल्हि कयूं त का बि हुकूमत अञा ताईं त पंहिंजे आवाम सां सिधो सो कनेक्ट रही कान्हे आवाम खे अञा कहिड़ो दौर ईंदो दौर इहो ईंदो त हिकिड़ो त इहे पॉलिटिकल इंस्टीट्यूशन असांजे हलणु खपनि असीं इन शइ जे ख़िलाफ़ु आहियूं त पॉलिटिकल प्रोसेस रुकिजी वञे असीं इन जे ख़िलाफ़ु आहियूं इहो हलणु खपे ऐं माण्हुनि खे बार बार इलेक्शन थिए तॾहिं माण्हू फ़ैसिलो करणु शुरू कंदा त हीअ कैंडिडेट मुंहिंजो सही आहे हिन खे मूंखे वोट ॾियणु खपे मुंहिंजे आवाज़ ते मुंहिंजो कैंडिडेट मूंसां गॾु बीहे थो ऐं ॿियो त करप्शन वारो जेको माण्हू आहे न करप्शन जो जेको आंसर आहे न उहो असांजे जेको रग में घिड़े पियो उहो उनखे रोकणो आहे असांखे असांजो सियासी माण्हू मूंखे अफ़सोस इन शइ ते आहे त सियासी माण्हू करप्ट थींदो पियो वञे हर लिहाज़ खां करप्ट थींदो पियो वञे जेको न हुजणु खपे माशरे जी जेका बुराई आहे उहा हर सियासी माण्हू जे वर्कर जे मथां त उहा सियासत खे मज़ाक न बणाइणु खपे सियासत खे इबादत जे पॉइंट ऑफ व्यू सां ॾिसणु खपे त सियासत आहे छा हींअर पोज़ीशन या जेको असांजा पॉलिटिकल नज़रियाती कारकुन हुआ सभु करप्शन जे तरफ़ हली विया हलिया आहिनि। चवंदो साहब जो करप्शन आहे उनजो वॾो इम्पैक्ट आहे मैडम चयो त करप्शन सियासत में बि करप्शन आहे सियासी माण्हू जेके जिन खे सॼो जेको आहे मुल्क जो निज़ाम हलाइणो आहे जिन खे मुल्क जी मईशियत संभालणी आहे जिन खे मुल्क जी मईशियत बहितर करणी आहे उहे ई करप्शन में हूंदा त पोइ जेको आवाम जो छा थींदो गुरबत तमामु घणी वधी वई आहे असां सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध जे शहरनि खां वठी वेंदे ॿाहिराड़ियुनि ताईं गुरबत आहे माण्हू हाणे पंहिंजे बचनि खे तालीम बि नथा ॾियारे सघनि इन सॼी सूरत हाल खे बहितर कीअं बणाए सघिजे थो। अमेरिकन सियासतदान ऐं कॉर्पोरेशन्स असां सभिनी ॾिठियूं आहिनि त लेमन ब्रदर्स वारी उनखां फाल खां वठी सॼो करप्शन जो हिकिड़ो फ्री फाल नाले किताबु लिखियो आहे जोसेफ स्टिग्लिट्ज़ तव्हां हुन पढ़ंदो त सॼो यानी कॉर्पोरेशन्स उहे किरियूं हाणे मसइलो इहो आहे त हिते जेको इशू आहे करप्शन कॾहिं कॾहिं जॾहिं पॉलिटिकल पार्टीज़ में जेके हुकुमरान जमायतूं स्पेशली हुजनि ऐं अपोज़िशन हाणे असां वटि जेको अपोज़िशन जो रोल आहे उहो ॾाढो वीक आहे सही डेमोक्रेसी जेका आहे उहा आहे ई अपोज़िशन जेको रोल आहे उहो उन ते चेक्स रखे थो जेतिरी अपोज़िशन तव्हां वटि एफिशिएंट आहे ओतिरो गवर्नमेंट वधीक गुड गवर्नेंस सां वेंदी पर जेकॾहिं मुका वारो मसइलो आहे त पोइ मतिलबु ज़ाती तौर ते मां मुतासिर आहियां त जेको मौजूदा वज़ीर आला आहे
पढ़ियल लिखियल माण्हू आहे उन वटि जेको प्लान्स आहिनि उहे माना काफ़ी हद ताईं। लेकिन उन काबीना त अक्सर जेका उहा काबीना जी ॻाल्हि मूंखे न आहे ख़बर, मां नथो कयां, पर मां चवां थो त जेके प्लान्स आहिनि, छो त मां प्लानिंग एंड डेवलपमेंट जा प्लान्स में असां पार्टिसिपेट कंदा रहूं था, ॾिसूं था त जेकॾहिं इहा सूरत हाल बहितर थिए थी, पॉलिटिकल विल आहे त पॉवर्टी खे रिड्यूस करे सघिजे थो पियो थ्रू इंफ्रास्ट्रक्चर, एजुकेशन, हेल्थ ऐं इन्हनि सेक्टर्स में मतिलबु करे मां सम्झां थो त सिंध जेका आहे उन जी इकोनॉमिक सिचुएशन ॿियनि सूबनि खां काफ़ी बहितर आहे। जेतोणीकि ॿिया मसइला बि आहिनि असां सां, पर उनखे जेकॾहिं सुठे नमूने सां मैनेज कयो वञे ऐं पॉलिटिकल पार्टी जी जेका स्ट्रेंथ आहे उहा बि गॾु अचे ऐं गुड गवर्नेंस जो हिकिड़ो सेटअप ठही मिले। पर पॉलिटिकल विल वरी मां चवां थो पॉलिटिकल विल न आहे, जेकॾहिं मथियां जेके गुरू आहिनि उहे कंहिं वज़ीर आला खे उन्हनि खे कमु करणु न ॾींदा त काफ़ी मुश्किलात हूंदी, इहा शयूं अचीव थियण में ॾाढी मुश्किलात थींदी। ॻाल्हि अगरि असीं कंदा आहियूं त असां जेको आहे पाण खे भेटींदा आहियूं पंजाब सां, त या वरी असां जेको इंटरनेशनली जेको आहे अगरि का ॻाल्हि कयूं त उन में बि जेको आहे असांखे तमामु घणी मुश्किलात बि पैदा थिए थी ऐं असां जेको आहे उहे शयूं अचीव बि नथा करे सघूं। ॾिसो न, मुंहिंजी हिकु दोस्त आहे एजुकेशन डिपार्टमेंट में, उहा डायरेक्टर, उन ॿुधायो पिए त असां मैट्रिक जे स्टूडेंट्स खे चाइना मोकिलींदा आहियूं 5 सालनि जे लाइ, ठीकु आहे। हाणे केतिरनि सिंधियुनि माण्हुनि खे ख़बर आहे इन शइ जी? सही, ख़बर ई कोन्हे। इन शइ खे हू लिकाए था रखनि, आउट कोन था कनि जो उहा शइ कॉमन माण्हुनि ताईं पुॼे ऐं माण्हू उहे स्टूडेंट सिंधी वञनि। 19,000 स्टूडेंट्स चाइना मां चाइनीज़ सिखिया आहिनि पंजाब जा। सुभाणे जॾहिं चाइना जी का इंस्टीट्यूशन्स ईंदा त उते जा छोकिरा जिन खे चाइनीज़ ईंदी उहे वेंदा। टेक्निकल शयूं जीअं चांडे साहिबु चयो टेक्निकल शयूं हू सिखनि पिया, उते पंजाब में सिखनि पिया, पिशावर में पठान सिखनि पिया, बलोचिस्तान वारा सिखनि पिया। सिंधी असांजा जेके आहिनि सो अञा ताईं हू हुनजो पार्टी जो नालो झंडो खणी टूल प्लाज़ा ते बीठो आहे, उहो हुनजी पार्टी जो नालो ईअं बि न आहे। ईअं बि न आहे, इलाही नौजवान अहिड़ा आहिनि जेके टेक्निकल तालीम हासिलु कनि पिया। मूंखे ॾिसो न, हाणे टेक्निकल तालीम हासिलु कनि पिया त उन में असांजी सिंधी ॻाल्हाइण वारो छोकिरो केतिरो परसेंटेज में, छोकिरियूं वञनि पियूं, छोकिरो असांजो जेको आहे सो अञा उन मामले में पुठियां लॻो पियो आहे। इहो कंहिंजी ज़िमेदारी आहे? केरु मतिलबु केरु अवेयर कंदो हुते? इहो असांजी पॉलिटिकल पार्टीज़, असांजी जिन जी गवर्नमेंट आहे उहो कंदी। अपोजिशन खे बजाए असेंबली में बि रड़ियूं करण जे अपोजिशन खे बि पंहिंजो रोल अदा करणु खपे, ॿाहिरि निकिरी वञणु खपे, ॿाहिरि निकिरी माण्हुनि खे ॿुधाइणु खपे पापा हीअ भले खणी तरक़ियाती कमु उहा गवर्नमेंट करे पई, पर माण्हुनि खे शेयर त कराए सघिजे थो। मतिलबु मुआशी सूरत हाल बहितर करण जे लाइ तव्हांजो चवण जो मक़सदु आहे इहो आहे त गवर्नमेंट खे, पॉलिटिकल पार्टीज़ खे, हर कंहिंखे जेको आहे रोल अदा करणो, अवेयर करणो पवंदो त भई हीअ जीअं तव्हां हीअ ॻाल्हि ॿुधाई त चाइनीज़ जेका इंस्टीट्यूशन्स आहिनि हिते असां वटि, पर असांजा जेके माण्हू अवेयर न आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे जेको आहे उन पासे नथा राग़िब कनि। को नई वरी टेक्निकल तालीम लाइ जेको असांजी तवजो आहे, त इहो कंहिंजी ज़िमेदारी आहे? त कंहिंजी ज़िमेदारी थी सघे थी त जेको आहे इन तरफ़ जेको आहे असांजे नौजवाननि जो लाड़ो थिए? ॾिसो, इहा ज़िमेवारी कंहिं ते फिक्स करे नथा सघूं असां। हिकु त गवर्नमेंट खे मुस्तक़बिल जे हवाले सां कुझु इंस्टीट्यूशनल फ्रेमवर्क ॾियणु खपे। ज़ाहिर सीपीए आयो आहे त गवर्नमेंट खे हिकिड़ो गवर्नमेंट उन जे हवाले सां डेवलप करणु खपे। पर गवर्नमेंट बुनियादी तौर ते ॾिसो, सिंध में जेका मूंखे कंप्लेन आहे उहा इहा आहे त सिंध में फुल एम्प्लॉयमेंट अचीव करण लाइ मतिलबु त इंडस्ट्रियलाइज़ेशन, सिंध हिकिड़े अहिड़े स्टेज ते आहे जितां खां हुनखे जंप करिणो आहे एग्री सोसाइटी मां पंहिंजो इंडस्ट्रियल सोसाइटी में। तव्हां हिकिड़ो इकोनॉमिक ज़ोन ठाहियो ख़ैरपुर जो, उन खां पोइ उन्हनि खे तव्हां फंक्शनल करण लाइ रोज़ इहा स्टोरी ॿुधूं था असां त बाबा गैस नथी ॾिए फिरल गवर्नमेंट, हिन वक़्तु ताईं मां चवां थो 4 खां 5 इकोनॉमिक ज़ोन ठही वञणु खपंदा। गद्दू उन में उन्हनि हिकिड़ो ठाहियो ऐं उते तमामु घणी इन्वेस्टमेंट तमामु जल्दी में थी वई, तमामु डिफिकल्ट एरिया हुई। हिते दादू में तव्हांखे करणु खपे, तव्हांखे लाड़काणे में इकोनॉमिक ज़ोन करणु खपे, तव्हांखे नवाबशाह में, बदीन में, इहे सभु एरिया जेके तमामु ईज़ी आहे हिते कमु करणु, पर उहा न पई थिए। इन करे जो तव्हां जेको फालतू लेबर आहे उन सॼे खे ट्रांसफॉर्म कयो ऐं पोइ तव्हांजा इकोनॉमिक ज़ोन ठहनि था, उन्हनि में जेका ॿाहिरीं इन्वेस्टमेंट बि अचे थी। जामशोर लाइ कंहिं ज़माने में इहो चयो वियो, मिसाल तौर ते मां हिकिड़ी ॻाल्हि हिते हिन तवस सां कयां त हैदराबाद हिकिड़ो ग्रोइंग शहर आहे। बिल्कुलु अॼु ताईं हैदराबाद, कोटड़ी ऐं जामशोर इहे 3 शहर आहिनि जेके एडजंसेंट शहर आहिनि, इन्हनि जी ग्रोथ हिक ॿिए ते लाॻापियल आहे। हींअर इहो राइट टाइम आहे त हैदराबाद खे हिकिड़ो मेट्रो या अंडरग्राउंड या रेलवे जो हुन सां
ॻंढियुनि। तव्हांखे यादि हूंदो SRTC हिकिड़ी अहिड़ी सर्विस हुई जेका ॻंढींदी हुई, बिल्कुलु। उहा प्राइवेटाइज़ कई वर्ल्ड बैंक जे चवण ते। गैप एॾो क्रिएट थियो, अॼु जामशोरो ऐं हैदराबाद जे विच ते को बि पब्लिक ट्रांसपोर्ट जो बहितर बंदोबस्तु कोन्हे को, इन करे जामशोरो जी ग्रोथ रुकिजी वई ऐं लैंड माफिया उते थी वई। हिननि चयो त उते IT जो पार्क ठाहींदासीं कंदासीं, जेको डेवलपमेंट प्रॉमिस हुयो, पर उहो न पियो थिए। छाकाणि त हिकिड़ो पॉलिटिकल वॾेरो वेठो आहे, उहो नथो चाहे त आउटसाइडर्स हिते अचनि त मुंहिंजो वोट बैंक घटिजे, मुंहिंजो वोट बैंक घटिजे। ॾिसो न मैडम, हाणे इन में इहो तरक़ियाती कमनि में इहे शयूं यूनिवर्सिटियूं हलनि पियूं, सिंध गवर्नमेंट जा जेके प्रोजेक्ट्स हुया उन्हनि खे इनिशिएट करणु खपंदो हुयो। बिल्कुलु जामशोरो हिकिड़ी अहिड़ी एरिया आहे जिते तव्हांजा सिलिकॉन वैली टाइप IT जा, छो त हिते 3 मेजर यूनिवर्सिटियूं आहिनि ऐं ॿिया कुझु इदारा आहिनि, ऐं उहे 3 मेजर यूनिवर्सिटियूं तव्हांजो वॾो लेवल प्रोड्यूस कनि थियूं। एजुकेशन सिटी जो लक़ब मिली चुको आहे, पर उनखे उन अंदाज़ में खजिजे आहे न। हिन सां लाॻापियल ॻाल्हि कयूं त जामशोरो आहे, जामशोरो सां कोटड़ी आहे, साइट आहे, उते केतिरियूं वॾियूं कंपनीज़ आहिनि, उन हिते बि जेको आहे डेवलपमेंट जो कमु थी सघे थो उते बि। इहो मतिलबु आहे त उहे एरियाज़ जेके आहिनि उहे डेवलप करण लाइ प्लान ॾियनि त तव्हांजी जेका नेक्स्ट जेका फ्यूचर इन्वेस्टमेंट आहे उहा काॾे पिया तव्हां डायरेक्ट कयो। जॾहिं असां इहो चऊं था पिया त हाणे भाई इहो ॾिसूं पिया इहा इन्वेस्टमेंट अचे पई, इन लाइ जेकॾहिं असां अॼु प्रिपेयर नथा कयूं, ग्राउंड वर्क नथा कयूं पिया, इहा हेॾे होॾे हली वेंदी, इहा बलूचिस्तान हली वेंदी, पंजाब हली वेंदी। अॼु उते माना मतिलबु मां सम्झां थो त मुराद अली शाह इन मामले में ट्रेंड आहे, असांजे प्रोफेशन जो माण्हू आहे, इकोनॉमिक्स प्रोफेशन जो माण्हू आहे, हुनखे इन ॻाल्हि ते वधीक ध्यानु ॾियणु खपे त इन्हनि शयुनि खे मतिलबु त ज़रूरत पइजी पई बिजली जी, विंड जी जेको प्रोजेक्ट उहो अची वियो, लॉन्च थी वियो। सिंध जे माण्हू खे ज़रूरत न आहे छा बिजली जी? सिंध जी इंडस्ट्री जी सिंध जे माण्हू खे ज़रूरत न आहे छा? सॼो जामशोरो खां वठी सेवण ताईं सॼी कब्ज़ा थी वियल आहिनि, इंडस्ट्रियूं हणो न उते तव्हां, माण्हू खे ॾियो न तरक़ी। इंडस्ट्रीज़ लॻाइण सां गॾोगॾु जेका चांडियो साहिबु ॻाल्हि कई, त मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु जेका असांजी जेका मेजर ज़रूरत आहे त असां पंहिंजे स्टूडेंट्स खे, पंहिंजे नौजवान नस्ल खे जेको आहे टेक्निकली ट्रेन कयूं, ऐं उन सां गॾोगॾु असां जेको आहे उन्हनि खे अहिड़ी मयारी तालीम ॾियूं त जेके हीउ ईंदड़ जेको CPEC वारो जेको असां वटि हिकिड़ो फ़ाइदो मिली रहियो आहे असांखे मुस्तक़बिल में। असां डॉक्टर ज़ुल्फ़कार मंगी कराची छॾे, लंडन छॾे, तव्हांजो घंबट जी अस्पताल खे अची आम माण्हुनि जे लाइ पंहिंजी सर्विस लाइ छा हशर थियो आहे, वॾेरी ज़हन हुन सां छा हशर कयो आहे? पर इहे आहे न फ्यूडल माण्हू जेको आहे कंहिं पॉज़िटिव माण्हू खे रहण बि नथा ॾियनि, त तमामु घणी मुश्किलात पैदा थी सघनि। मैडम तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी तमामु घणी महिरबानी चांडियो साहिबु। नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त जेका मुल्क जी मुआशी सूरत हाल आहे उनखे बहितर बणाइण जे लाइ न सिर्फ़ु पॉलिटिकल जेके पार्टियूं आहिनि उन्हनि खे पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो, गॾोगॾु हुकूमत तोड़े असांजे माशरे जे हर फ़र्द खे किरदारु अदा करिणो पवंदो त जीअं असांजे मुल्क जी जेका मुआशी सूरत हाल आहे उहा बहितर थी सघे। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।